नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल मुल्क उहा सूरत जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ाना राति जो सुम्हण खां पहिरीं ज़रूरु पढ़ंदा हुआ। तंहिं करे असां सभिनि खे बि घुरिजे त सूरे मुल्क सुम्हण खां पहिरीं ज़रूरु पढ़ूं। हिन जे बारे में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त क़ुरान करीम में हिकु अहिड़ी सूरत आहे जंहिंमें 30 आयतूं आहिनि जेका पंहिंजे पढ़ण वारे जी तरफ़ां पंहिंजे पढ़ण वारे जी सिफ़ारिश कंदी एसिताईं जो हुनखे बख़्शराए रहंदी। हिकिड़ी ॿी हदीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त क़ुरान जी हिकु सूरत आहे जेका पंहिंजे पढ़ण वारे जी तरफ़ां झगड़ो कंदी एसिताईं जो हुनखे जन्नत में दाख़िल कराए रहंदी। ऐं हिकिड़ी ॿी रिवायत जे मुताबिक़ हीअ अज़ाबे क़ब्र खां बचाइण वारी सूरत आहे। त असां हिन जो तर्जुमो पढ़ंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जे नाले सां शुरू जेको वॾो महिरबान निहायत रहम करण वारो आहे। तबारकल्लज़ी बाबरकत आहे उहा ज़ात बियदिहिल मुल्क जंहिंजे हथ में आहे मुल्क यानी बादशाहत वहुअ ऐं उहो आहे अला कुल्लि शैइन मथां हर शइ जे क़ादिर यानी पूरी कुदरत रखण वारो। यानी कि हर तरह जी भलाई हर तरह जी बरकत जेका अल्लाह ताला जी ज़ात सां वाबस्ता आहे ऐं उन जी हथ में तमामु बादशाहत आहे उहो ई तमामु इक़्तिदार जो मालिक आहे। अल्लज़ी उहा ज़ात ख़लक़ल मौता जंहिं पैदा कयो मौत खे वल हयाता ऐं ज़िंदगी खे लियबलुवकुम ताकि आज़माए तव्हांखे यानी ज़िंदगी ऐं मौत अल्लाह ताला पैदा कई ताकि आज़माइश करे इम्तिहान करे। अयुकुम केरु तव्हां मां अहसन बहितरीन आहे अमल जे लिहाज़ खां वहुअ ऐं उहो ई आहे जेको अल अज़ीज़ अल गफ़ूर जेको तमामु ज़बरदस्त यानी ग़ालिब आहे सभिनि ते ऐं बेहद बख़्शण वारो आहे। यानी कि अल्लाह ताला ज़िंदगी मौत यानी इंसान खे बेकार पैदा न कयो आहे। ज़िंदगी इंसान खे पैदा करण जो हिकिड़ो मक़सदु यानी हुन जो इम्तिहान करणु। अल्लाह ताला ॾिसे त केरु आहे जेको हुन जो फ़र्मा बरदार थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो केरु आहे जेको बहितरीनु अमल करे थो ऐं बहितरीनु अमल कहिड़ो जेको अल्लाह जी नज़र में बहितरीनु हुजे असांजी ख़्वाहिशुनि जे मुताबिक़ न हुजे। उहो अमल जेको ख़ालिस नियत सां अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरीक़े जे मुताबिक़ कयल अमल जेको उहो आहे अहसन अमल। त अल्लाह ताला ॾिसे त केरु आहे जेको बहितरीनु अमल करे ऐं हू सभिनि ते ग़ालिब ऐं बख़्शण वारो आहे। अल्लज़ी हुआ ज़ात यानी अल्लाह ताला जी ख़लक़ जंहिं पैदा कयो सभ असत समावातिन आसमान तिबाका तहबते अल्लाह ताला उहो जंहिं आसमान खे तहबते 7 आसमान पैदा कया। मां न तरा तव्हां ॾिसंदा फ़ी ख़ल्क़िर रहमान पैदाइश में रहमान जी मिन तफ़ावुत का बेज़ाब्तगी फ़र्ज इल बसर पोइ वरायो पंहिंजी नज़र खे हल छा तरा तव्हां ॾिठो मिन फ़ुतूर को शिगाफ़ को सोराख़ कुझु तव्हांखे कमी बेशी नज़र आई। सुमर्ज इल बसर वरी विझो पंहिंजी निगाह कर तैनी 2 दफ़ा वरी ॾिसो या क़लिब वापसि ईंदी इलेक तव्हांजी तरफ़ अलबसर निगाह तव्हांजी ख़ासियन झुकियल वहू हसीर ऐं उहा थकियल हूंदी। यानी जेतिरी मरतबा तव्हां आसमान ॾांहुं दुनिया जी कंहिं बि शइ जी अल्लाह जी पैदा कयल कंहिं बि शइ ॾांहुं ॾिसंदा त तव्हांजी निगाह वापसि थकिजी ईंदी हुनखे हुन में का बि बेज़ाब्तगी को बि नुक़्स नज़र न ईंदो। वलक़द ऐं अलबत्ता यकीनन ज़य्यन समा दुनिया असां सिंगारियो आसमान दुनिया खे उहो आसमान जेको असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं जंहिंमें तारा चंड सिज असांखे नज़र अची वञनि उहो आसमान दुनिया अल्लाह ताला फ़रमाईंदा आहिनि त इनखे असां सिंगारियो बिमसाबीह चराग़नि सां वजअलनाहा ऐं ठाहियो असां इन्हनि खे रुजूमन मारण जो ज़रियो लिशयातीन शैताननि जे लाइ यानी जेके बि शैतान मथे चढ़नि था त जीअं का सुज गुज वठी अचनि ग़ैब जी ॻाल्हियुनि मां त अल्लाह ताला उन्हनि जे पोयां छा सितारा ठाहिया जेके उन्हनि जे पोयां अची उन्हनि खे मारण जे लाइ जेके उन्हनि जे मारण जो ज़रियो आहिनि। व आतना ऐं तयारु कयो असां लहम उन्हनि जे लाइ
अज़ाब सईर अज़ाब दोज़ख जो या भड़कंदड़ बाहि जो। वलिल्लज़ीन ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन कफ़रू कुफ़र कयो इनकार कयो बि रब्बिहिम पंहिंजे रब सां अज़ाबु जहन्नम अज़ाब आहे उन्हनि जे लाइ जहन्नुम जो। वबिअसल मसीर ऐं केॾो न बुरो आहे उहो ठिकाणो रहण जी जॻह तमामु बुरी। इदा जॾहिं बि उल्क़ू विधो वेंदो फ़ीहा उन में समय उहे ॿुधंदा यानी को बि गिरोह जॾहिं जहन्नुम में विधो वेंदो उहे उन में ॿुधंदा लहा उन्हनि में शहीक़नि रड़ियूं गॾे जीअं ज़ोर ज़ोर सां रड़ियूं कंदी आहे न जेॾीमहिल त ओड़ी आवाज़ चिंगारण ऐं रड़ियुनि जो आवाज़ ॿुधंदा वहीअ तफ़ूर जॾहिं त उहा टहिकंदी हूंदी जोश मखाईंदी हूंदी। तकादो तमय्यज़ू क़रीब आहे त फाटी पवे मिनल ग़ैज़ गुस्से जे करे पंहिंजी कावड़ जे करे ईअं लॻंदो त जहन्नुम हींअर फाटी पवंदी टुकड़ा टुकड़ा थी वेंदी। कुल मां जॾहिं बि उल्क़ीअ विधो वेंदो फ़ीहा उन में फ़ौजन को गिरोह का जमात सअलहम त पुछंदा उन खां ख़ज़नतुहा दारोगा उन जा यानी जहन्नुम जा दारोगा उन्हनि खां पुछंदा अलम छा न यातिकुम आयो तव्हां वटि नज़ीरुन या नज़ीर को ढिॼारण वारो कालू चवंदा जेके उहा जमात चवंदी भला छो न क़द तहक़ीक़ जा अना नज़ीरुन आयो असां वटि ढिॼारण वारो फ़क़दबना पोइ असां झुटलायो उनखे वकुलना ऐं असां चयो मां नज़्ज़लल्लाहु नाज़िल कई आहे अल्लाह ताला मिन शैइन कुझु बि इन न आयो अंतुम तव्हां इला पर फ़ी में दलालिन कबीर खुलियल गुमराही में यानी हुननि रसूलनि खे छा चयो त न आयो तव्हां पर तव्हां ख़ुदि जेके खुलियल गुमराही में आयो वॾी गुमराही में आयो। वक़ालू ऐं चवंदा लो अगरि कुना हुजूं हा असीं नस्मऊ ॿुधण वारा ओ या नक़िलू अक़ल रखण वारा अखर रखूं हा असीं यानी सम्झ बूझ हुजे हा असां में त मां न कुना असीं हुजूं हा फ़ी असहाब सईर दोज़ख वारनि मां। फ़तरफ़ू बसि उहे इतराफ़ कंदा बि दंबिहिम पंहिंजे गुनाहनि जो फ़सुक़न बसि लानत हुजे दूरी हुजे ली असहाब सईर दोज़ख वारनि जे लाइ। इन लज़ीन बेशक उहे माण्हू जेके यक्षोन जेके ढिॼनि था रब पंहिंजे रब खां बिलग़ैब बग़ैर ॾिठे लहुम उन्हनि जे लाइ आहे मग़फ़िरतूं बख़्शिश व अजरुन कबीर ऐं अजर आहे तमामु वॾो। व असिरू अगरि हू असिरू लिकाए कनि क़ौलकुम पंहिंजी ॻाल्हि अविजहरू या हू ज़ाहिर कनि बिही उनखे यानी का बि ॻाल्हि भले इंसानु या त लिकाए या पोशीदा करे या उनखे ज़ोर सां करे। इन्नहू बेशक हू यानी केरु अल्लाह ताला जी ज़ात अलीमुम बिज़ात सुदूर ख़ूब ॼाणण वारो आहे सीने जे भेदनि खे सुदूर यानी सीना बिज़ात सुदूर सीने जे भेद या यानी सीननि में जेको कुझु आहे दिलनि में जेका कुझु लिकियल ज़ाहिर जेका बि ॻाल्हि आहे हर ॻाल्हि जो हू ख़ूब ॼाणण वारो आहे। अला छा न यअलमो ॼाणींदो मन जंहिं ख़लक़ पैदा कयो वहूअ जॾहिं त उहो ई आहे अल-लतीफ़ुल ख़बीर ख़ूब बारीक बीन ख़ूब ॼाणण वारो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैका। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।